कॾहिं बि कंहिंखे हक़ीर नज़र सां न ॾिसो, छो त अव्हां जी जेका हैसियत आहे उहा अव्हां जी क़ाबिलियत न आहे, बल्कि अल्लाह जल जलालहू जो अव्हां ते करम आहे। अगरि कोई अव्हां खे सिर्फ़ ज़रूरत जे वक़्तु यादि थो करे त परेशान न थियो, बल्कि ख़ुशि थियो त साम्हूं वारे खे ऊंदाह में रोशनी जी ज़रूरत आहे ऐं उहा रोशनी अव्हां आहियो। उल्फ़त बदिलजी वई, कॾहिं नियत बदिलजी वई, उल्फ़त बदिलजी वई, कॾहिं नियत बदिलजी वई, ख़ुदि गर्ज़ जॾ थिया त सीरत बदिलजी वई, पंहिंजो क़सूर ॿियनि जे सिर जे मथां विझी कुझु माण्हू सम्झंदा आहिनि हक़ीक़त बदिलजी वई। तौबा जे लाइ कननि खे हथु लाहिणु ज़रूरी न आहे, बल्कि गुनाहनि खे हथु न लाहिणु ज़रूरी आहे। जॾहिं नंढपण जा खेल ख़तमु थींदा आहिनि त नसीब जा खेल शुरू थी वेंदा आहिनि। जॾहिं मायूसी रूह में लही वञे त पोइ रौनकूं बि मुतासिर न आहिनि कंदियूं। माण्हुनि जो भलो ज़रूरु करियो, लेकिन उन्हनि मां इहा उमेद न रखो त ज़रूरत पवण ते उहे बि अव्हां सां भलाई कंदा। नंढनि ज़हननि में हमेशह ख़्वाहिशूं ऐं वॾनि ज़हननि में हमेशह मक़सद हूंदा आहिनि। गुफ़्तगू ई ॿुधाए छॾींदी आहे त तरबियत कई वई आहे या सिर्फ़ु पालियो वियो आहे। जेके ॻाल्हियूं तकलीफ़ ॾियनि उन्हनि खे दिलि में रखण जे बजाए पेरनि जे हेठां रखो। ज़िंदगीअ में अॻिते वधिणो आहे त ॿोड़ा थी वञो, छो त कुझु माण्हुनि जूं ॻाल्हियूं मायूस कंदियूं आहिनि।